भली ऐं भला पिरी मुंहिंजा मुंहं मिठा तो सवाइ तवंगर मूं पे ॾाढा दुख ॾिठा। हाणे त दुख मिड़े ई दूर थी विया जेकी कामिल हुया त कठा। अली गुहर जा अरबेला तो कया हन सजण भाग सुठा। हेड़ा मेरा ऐं मठा तो मोह बि न छॾिजांइ महर चढ़े। मुंहिंजा साईं चांहि जो ज़मानो आहे। अॼु चांहि जेको आहे त चांहि ॾेखारे चांहि जो ज़मानो आहे मुंहिंजा साईं। न त अॻ में असांजे दौर में लस्सी मखण, पर हाणे जॾहिं चांहि आई त उन्हनि शयुनि मोकिलायो। तॾहिं हिकिड़े सालिक चयो आहे त जे भाई जोगी थिया त चांहि पी कर चटो। अड़े किटलीअ मूं न थई ढो त वॾो भराए रखो मटो। तोड़े फाटी मरे उफट त बि गुर खे कढिया कापड़ी। मुंहिंजा साईं हली ॾिठोसीं होटल ते को चांहियुनि जो चटको। आर्डर मथां आर्डर हो कोन रहे पियो घटि को। महल उन्हीअ ते मेमण चवे लॻी वियो सोटीअ जो सटको। कंहिंखे टोपियूं हथनि में कंहिंखे गिचीअ में पटको। यार ॻाल्हि ॿुधाए झटको जल्दीअ मंझि जीअं चवे। हा मुंहिंजा साईं हली ॾिठासीं होटलनि ते के टूटनि जा टोला। हली ॾिठासीं होटल ते के टूटनि जा टोला। वॾा खंजर खीसनि में ॿिया चाकनि ते चोला। घर आकहि हूंदी नी लंघण ते पाण खाईंदे होटल ते लोला। अहिड़ा निभागा ऐं नवला छल पुट जग खे न हुजनि जीअं चवे। रोल माण्हू रुली पिनी रुगो वहाईंदो आहे जाड़ी। 30 रुपए जी बरोच चए पाण ॿधंदी पियो साड़ी। पाण पहरींदो पटो घर में आकहि उघाड़ी। जे चवंदेसि कम जे लाइ त वरी खणंदो पियो क्यारी। घर ॾिसंदेसि गरे जो ॼणो अथसि ॿकरियुनि जी वाड़ी। वटी खणंदो वेंदो रोज़ ॿिए जे दर ते। चवंदो यार अॼु असां कुनिया कान चाढ़ी। पोइ अहिड़ा अनाड़ी ऐं भाड़ी छल कंहिंखे पुट न ॼमनि पीराणो चवे। भाऊ दोस्तनि चयो चंड्रे खे त आव हलूं कम ते। हाणे चंड्रो थो चए उतां बिस्तरे में त वञो यार वञो घड़ी सवा जो अॼु मां देगड़ो ॾिठो आहे दम ते। ॾिसो ॾिसो कीअं गुसायूं वञे थो लुचो इन्हीअ लम ते। वेसा बि न कजो वॾो अॻिना हिन भाड़ीअ जे ई बम ते। छो यार अलाह असांखे के ॾिना आहिनि। अड़े सत में हूं सुआऊं अञा त मुंहिंजूं 11 आहिनि यम ते। मां बि वापारु कंदो हा वॾो कमाईंदो हा रोज़ानो 4000 चम ते। इहे जुआ संदे जम ते था जुठियूं करनि जीअं